ओम शांति। अॼु जो मुंहिंजी तारीख़ आहे 4/5/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठी मिठी ॿार निश्चय बुद्धि ठही बाप जी हर आज्ञा ते हलंदा रहो। आज्ञा ते हलण सां ई श्रेष्ठ ठहींदा। प्रश्न आहे, कीअं ॿारनि खे सच खुदाई ख़िदमतगार चईंदासीं? उत्तर आहे, जो राज़ी पाइण जो पुरुषार्थ कंदा आहिनि ऐं ॿियनि खे बि आपसमान ठाहींदा आहिनि। अहिड़े ईश्वर सेवा ते लॻण वारा ॿार सचा खुदाई ख़िदमतगार आहिनि। उन्हनि खे ॾिसी करे ॿिया बि सहयोगी ठहींदा आहिनि। ओम शांति। तव्हां जॾहिं हिते वेंदा आहियो त सभिनि खे चइणो आहे कि शिव बाबा खे यादि करो। इहे तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा आहे। उन्हनि जे मंदर में बि वेंदा आहियो, परंतु इहे कोई बि न ॼाणंदा आहिनि कि शिव बाबा केरु आहिनि, सवाइ तव्हां ॿारनि जे जो शिव बाबा जी यादि दिलाइणी आहे। हिते वेठे कईअनि जो बुद्धि योग काथे काथे भटकंदो रहंदो आहे। इन करे तव्हांजो फ़र्ज़ु आहे यादि दिलाइणु। भाउ ऐं भेण बाप खे यादि करो, जंहिं बाप सां वरसो मिलणो आहे। तव्हां हाणे सचा भाउ भेण आहियो। हू त सिर्फ़ु मेल फीमेल जे कारण भाउ भेण चई ॾींदा आहिनि। लेक्चर्स में बि ईअं चईंदा आहिनि। ब्रदर सिस्टर उहा आहिनि भाउ भेण शरीर जे नाते। हिते उहा ॻाल्हि न आहे। हिते त आत्माउनि खे सम्झाइबो आहे कि पंहिंजे रचयिता बाप खे यादि करो, उन्हनि सां वरसो मिलणो आहे। फ़र्क़ु त आहे न। भाउ भेण अक्षर त कॉमन आहे। हिते बाप ॿारनि खे चईंदा आहिनि, मुंहिंजे बाप खे यादि करो। हू शिव बाबा आहे, रूहानी बाप, ऐं प्रजापिता ब्रह्मा आहे, जिस्मानी बाप। त बाप दादा ॿई चईंदा आहिनि, ॿार बाप खे यादि करो ऐं काथे बि बुद्धि योग न वञे। बुद्धि ॾाढी भटकदी आहे। भक्ति में बि ईअं थींदो आहे। श्री कृष्ण जे अॻियां उहे कंहिं बि देवी देवताउनि जे अॻियां वेंदा आहिनि, माला फेरदा आहिनि। बुद्धि काॾे भॼंदी रहंदी आहे। देवताऊं केरु आहिनि, उन्हनि खे राज़े कीअं मिली, कॾहिं मिली, इहे कंहिंखे पतो न आहे। सिख माण्हू ॼाणंदा आहिनि गुरु नानक सिख पंथ स्थापना कई, पोइ उन्हनि जा गुरु पोतरा हलंदा आहिनि। उहे पुनर्जन्म में ईंदा रहंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं कोई ॼाणंदो न आहे। सदैव थोरी गुरु नानक खे यादि कंदा आहिनि। अच्छा सम्झो गुरु नानक खे व बौद्ध खे व कोई बि पंहिंजे धर्म स्थापक खे यादि कंदा आहिनि, परंतु कंहिंखे पतो थोरी आहे कि हाणे उहे किथे आहिनि। हू त चई ॾींदा आहिनि जागती जोत में समायल आहिनि, वाणी सां परे हली विया, या चई ॾींदा आहिनि श्री कृष्ण हाज़िर हुज़ूर आहे, जाते ॾिस कृष्ण कृष्ण राधे राधे, ईअं चईंदा रहंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि, तव्हां भारतवासी देवी देवता हुयो, तव्हांजी सूरत मनुष्य सीरत देवताउनि जहिड़ी। देवताउनि जा चित्र हुया न, चित्र न हुजनि त इहे बि सम्झंदा न आहिनि। राधे कृष्ण सां गॾु पोइ लक्ष्मी नारायण जो छा संबंध आहे? इहे बाप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। तव्हां कोई खे बि सम्झाए सघंदा आहियो। इहे त निराकार बाबा आहे, असांखे सम्झाईंदा आहिनि। वास्तव में निराकार त सभई आहिनि। आत्मा निराकार आहे, पोइ हिन साकार द्वारा ॻाल्हाईंदी आहे। निराकार त ॻाल्हाए न सघे। तव्हां सम्झाए सघंदा आहियो। असांजो बाबा सो तव्हांजो आहे। शिव बाबा ज्ञान जो सागर, शांति जो सागर, बेहद जो बाप आहे। उन्हनि खे बि शरीर त खपे न। ख़ुदि चईंदा आहिनि, असां हिन ब्रह्मातन में ईंदा आहियूं तॾहिं त हिन ब्राह्मण धर्म जी स्थापना थिए। ब्रह्मा द्वारा रचना थींदी आहे ब्राह्मणनि जी। त बाप ब्राह्मण ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ॿियो कंहिंखे न सम्झाईंदा आहिनि, ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ईअं न कि सभु शिव बाबा जा ॿार आहियूं इन करे भॻवानु आहियूं, न। बाप आहे, ॿार आहिनि, न। बाप त बाप ई रहंदो न। असां ॿार त ॿार ई रहंदासीं। हा, जॾहिं ॿार वॾो थिए, बाप ठहे, ॿार पैदा करे, तॾहिं हुनखे बाप चईंदासीं। हिननि जा त ढेर ॿार आहिनि। ॿारनि खे सम्झाईंदा आहियूं
जो निश्चय बुद्धि आ, निश्चय बुद्धि बाप जी आज्ञा ते हलंदा छो जी श्रीमत ते ई श्रेष्ठ ठही सघंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां उन देवता आहियूं जीअं ठहूं था, जन्म जन्मांतर असां देवता आहियूं जी महिमा ॻाईंदा आहियूं। हाणे असांखे श्रीमत ते अहिड़ो ठहिणो आहे, राज जी स्थापना थियणी आहे। सभु त पूरी रीति श्रीमत ते न हलंदा आहिनि, नंबरवार हलंदा छो जी ॾाढी वॾी राजाई आहे। राजाई में प्रजा, नौकर चाकर, चंडाल आदि सभु खपनि। अहिड़े चलन वारनि जो बि साक्षात्कार थींदो कि चंडाल जी फैमिली में वेंदा, है न, उन्हनि खे बि साक्षात्कार थींदो। उन्हनि खे पंहिंजे हिन संगम युग ते जेका उन्हनि बुरा कर्म कया आहिनि उन्हनि जो उन्हनि खे अंत में साक्षात्कार थींदो। पोइ बाबा चईंदा कि ॾिसो तव्हांजा अहिड़ा कर्म आहिनि, हिन करे तव्हांखे अहिड़ी सज़ा, तव्हांखे सत्य त्रेता में वञी इहो पद मिलंदो। बाबा बि ईअं न ॾींदा, विथ प्रूफ, है न। त चंडाल हिकु त न हूंदो, उन्हनि जी बि फैमिली हूंदी, चंडालनि जी बि फैमिली हूंदी आहे। चंडालनि जी बि यूनियन थींदी आहे, उहे आपस में मिलंदा आहिनि, स्ट्राइक आदि करनि त सभु कमु छॾे ॾियनि। सत्युग में त अहिड़ी ॻाल्हि थींदी न। तव्हांजो हिकु चित्र बि आहे न जिते तव्हां पुछंदा आहियो कि छा ठहिणु चाहींदा आहियो, बैरिस्टर ठहींदा और देवता ठहींदा, तव्हांजी सॼी राजधानी स्थापना थिए थी। कमु थोरी आहे, बेहद जो बाप बेहद जी ॻाल्हियूं वेही सम्झाईंदा आहिनि, इहा बुद्धि में वेहणो खपे। असां भविष्य जे लाइ पुरुषार्थ करे उच्च पद पाईंदा आहियूं, श्रीमत ते असां श्रेष्ठ श्रेष्ठ राजाई पद पाईंदा आहियूं। पोइ ॿियनि खे ॿिया जॾहिं आपसमान ठाहिनि, पोइ ॿियनि खे जॾहिं तव्हां आपसमान ठाहियो तॾहिं चईंदासीं ख़ुदाई ख़िदमत कर। कंहिंखे कंहिंजो कुझु बि छिपी न रही सघंदो, अॻियां हली सभु मालूम पइजी वेंदो। इन्हनि खे ई ज्ञान जो प्रकाश चइबो आहे, रोशनी मिलंदी आहे। मनुष्य खे कुझु बि पतो थोरी पवंदो आहे, बॉम्ब्स बि अंदरि ठाहींदा रहंदा आहिनि, कोई बि चीज़ रखण लाइ थोरी हूंदी आहे। ॾिसो लक्ष्मी नारायण सां वैसे सभु न मिली सघंदा, लेकिन उन्हनि जा दास दासी, उन्हनि जे घर में जो ये मैतर आदि हूंदा वो उन्हनि जे महलनि में घुसी सघंदा, लेकिन पोजीशन छा हूंदी न। ईअं ई जॾहिं बाप दादा ईंदा हुया त सभु बाप दादा सां न मिली सघंदा हुया, लेकिन अहिड़ी कई माण्हू सोचंदा आहिनि इहे त इहे कंदा आहिनि, ईअं कंदा आहिनि, त बि बाप दादा जे अॻियां वञनि था। त कॾहिं कॾहिं अज्ञानी माण्हू बि बाबा जे नज़दीक जेका ज्ञानी सुठा पुरुषार्थ ते बि न वञी सघंदा आहिनि, लेकिन उहो कंहिं हिसाब सां मिलंदा हुया, कंहिं पोजीशन सां मिलंदा हुया। त इहा बि तव्हां सम्झी सघंदा आहियो कि हिते बुद्धि जो योग बाबा सां लॻल हुजे। बाबा चवनि था कोई बि चीज़ रखण लाइ थोरी ठाहींदा आहिनि। पहिरियों तलवार सां लड़ाई हलंदी हुई, पोइ बंदूक ठातनि कम में लाइण लाइ, रखण लाइ। सम्झंदा बि आहिनि इन सां मौत थींदो। ट्रायल त कई न, हिरोशिमा में हिकु बॉम्ब सां केतिरा मरिया, उनखे पोइ ॾिठो, पोइ केतिरी उन्नति कई, उन्हनि खे ॾिठई पोइ केतिरी उन्नति कई, केतिरा ढेर मकान ठाही। हाणे अहिड़ो विनाश न थींदो जो हॉस्पिटल में पियो रहो, हॉस्पिटल आदि त रहंदा ई न, इन करे अर्थक्वेक आदि सभु इकट्ठा थींदा। कुदरती आपदायूं कोई रोके न सघंदा, चईंदा बि आहिनि इहे सभु ईश्वर जे हथ में आहिनि। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो विनाश त थियणो ई आहे। अकाल पईंदो, पानी न मिलंदो, सो त तव्हां ॼाणंदा आहियो, कोई नई ॻाल्हि न आहे। कल्प पहिरियों बि ईअं थियो हुयो, कल्प जो ज्ञान त कोई में आहे न। चईंदा बि आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों पैराडाइज़ हुया,
कुछ शास्त्रनि में कल्प जी आयु लाखों वर्ष लिखी छॾी आहे। कोई जो बि अटेंशन न वेंदो आहे, ॿुधी करे पोइ पंहिंजे धंधे में हली वेंदा आहिनि, है न। सम्झो ॿुधनि बि हा भई 5000 साल जो हा, भई विनाश थियण वारो आहे, इहे बि सम्झी वञे। लेकिन पोइ हुन खां हाणे विनाश थियण वारो आहे, स्वर्ग अचण वारो आहे, कल्प ख़तमु थियण वारो आहे, त असांखे छा करिणो आहे, इहे उन्हनि जी ॿुधी में अचिणो खपे कि हाणे असांखे भई इहे सभु ख़तमु थी वेंदा त हिन खां पोइ जेकी दुनिया शुरू थी वेंदी। भई माण्हू खे लॻंदो आहे न कल्ह असां छा खाईंदासीं, त हुन लाइ माण्हू कमाईंदो आहे। त अॼु माण्हुनि जे दिमाग़ में अचिणो खपे न कि अॼु दुनिया ख़तमु थी वेंदी त कल्ह असां जॾहिं नई दुनिया में ईंदासीं त असां वटि केतिरो पैसो हूंदो, छा कीअं कंदासीं, त इहे दिमाग़ में अचिणो खपे। तॾहिं पुरुषारत कंदो, तॾहिं तव्हांखां पुछंदो कि हा भई असां छा करूं। तव्हां चओ कि हाणे इहे थियण वारो आहे त ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो, जंहिंसां तव्हांजा पाप धुलजंदा वेंदा। बाबा जो ज्ञान ॿुधाइनि था उहो ॿुधो, उनखे जीवन में धारण कंदा हलो। पंहिंजी संकल्प, पंहिंजी सम्झ, पंहिंजे संस्कार स्वभाव बाप समान ठाहियो। पंहिंजो चाल चलन व्यवहार निराकार रूप में शिव बाप समान, साकार रूप में ब्रह्मा बाप समान ठाहियो। रोज़ ज्ञान ॿुधो, रोज़ उनखे सम्झो, जीवन में परिवर्तन करो। केॾी सिंपल ॻाल्हि आहे, है न। लेकिन माण्हू छा कंदा आहिनि, ॿुधंदा वरी पंहिंजे धंधे ते हली वेंदा, है न। त हाणे लेकिन जीअं ॿारनि ॿुधियो, जीअं ब्रह्मा बाबा खे पहिरियों आयो साक्षात्कार थियो त ब्रह्मा बाबा चईं न हाणे मां छा करा, त बाबा उन्हनि खे राजे जो साक्षात्कार कराइनि। पोइ बाबा चइनि जीअं शिव बाबा चईंदा हुया हूअं ब्रह्मा बाबा हलंदा हुया, पुरुषारत कंदा हुया। जेको बि शिव बाबा सेवा कराईंदा हुया उहो कंदा हुया। पोइ संपूर्ण ठही विया, पोइ हाणे अव्यक्त फ़रिश्ते रूप में सेवा था करनि। ब्रह्मा बाबा जो त स्टार्टिंग में पार्ट हुयो छॾणु, स्थापना कराइण जो। लेकिन हाणे जो जेका ॿार ईंदा आहिनि उन्हनि खे छा करिणो आहे, घर गृहस्थी में रहंदे हुए, धंधो कंदे हुए, पढ़ाई लिखाई कंदे हुए, घर संभालंदे हुए बि बुद्धि में यादि रहे कि हाणे असांखे कीअं सोचणो आहे, बाबा जीअं सोचणो आहे, बाबा जी मत अनुसार हर कर्म करिणो आहे। बाबा जीअं स्वभाव संस्कार चवनि था उहा पंहिंजो संस्कार ठाहिण जी महिनत करणी आहे। हाणे धंधो कंदे हुए बि ईअं न सोचो कि असांखे लख कमाइणा आहिनि, करोड़ कमाइणा आहिनि, हीअं करिणो आहे, हूअं करिणो आहे, है न। हाणे इहे सोचो कि भई धंधो बि कंदे हुए जेतिरो बि कमायो, जो भी कुछ करो शिव बाबा जी यादि में, शिव बाबा सां गॾु, शिव बाबा जी मत में। पोइ जेतिरी कमाई थिए, ठगी न करो, है न। पढ़ाई लिखाई जेका ॿार करनि था उहे ईअं न सोचनि कि मुंहिंजी एतिरी रैंक अचे मां हीअं करां। पढ़ंदा वञो, बाबा खे यादि कंदा वञो, ज्ञान जी धारणा कंदा वञो, जेतिरा मार्क्स आया, है न। घर गृहस्थी ॿारनि खे संभालंदे हुए ईअं न मुंहिंजा ॿार हीअं ठहनि, न। ॿारनि खे संभालंदा हलो, बाबा खे यादि कंदा हलो, उन्हनि खे शुभकामना ॾींदा हलो, सभिनि जो भलो आहे। त हीअं लाइट थियणो। त बाबा चवनि था कि ॿुधी करे धंधे में लॻी वेंदा आहिनि। त हाणे बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि हाणे जल्दी पुरुषारत करो, मूंखे यादि करे पंहिंजी आत्मा खे पावन ठाहियो, सभु खाद निकिरंदी वेंदी। तव्हांखे हिते सतोप्रधान ठहिणो आहे, न त सचायूं खाई करे पोइ पंहिंजे धर्म में हली वेंदव। श्रीमत न त सचायूं खाई करे पोइ पंहिंजे धर्म जे सेक्शन में हली वेंदव मथे। श्रीमत भॻवान जी मिलंदी आहे, श्री कृष्ण जा राजकुमार आहे, उहो छा कंहिंखे मत ॾींदा आहिनि। हिन ॻाल्हियुनि खे दुनिया में कोई न ॼाणंदा आहिनि। प्यार सां सम्झाइणो आहे कि शिव बाबा खे यादि करो। शिव बाबा ख़ुदि चईंदा आहिनि कि मामेकम यादि करो।
उहे बि कल्याणकारी आहिनि। ॿियो संग तोड़ हिकु संग जोड़णो, ॿियो संग तोड़ हिकु संग जोड़णो आहे। तव्हां त भारत जो बेड़ो पार करण वारा आहियो। सत्यनारायण जी कथा बि भारत सां ई तालुक़ु रखंदी आहे। ॿिया धर्म वारा कॾहिं सत्यनारायण जी कथा न ॿुधंदा, उहे जो नर सां नारायण ठहिण वारा हूंदा, मतिलबु सतयुग में अचण वारी आत्मायूं। त्रेता वारी बि एॾी सुठी रीति ज्ञान न ॿुधंदियूं। जेके सतयुग में अचण वारी आत्मा आहिनि उहे सुठी रीति ॿुधी करे, जेके नर सां नारायण मतिलबु चईंदा आहिनि न, यथा राजा रानी तथा प्रजा, उनजी राजधानी रॉयल फैमिली वारा बि त ओड़ी क्वालिटी वारा हूंदा। त जेके नर सां नारायण ठहिणो आहे न, अहिड़ी आत्मायूं ॿुधंदियूं। आदि साधन देवी देवता धर्म वारा हूंदा, उहे अमर कथा ॿुधंदा। अमर लोग है न, जो रोज़ एॾा माण्हू मुरली ॿुधनि था, लेकिन उन मां सुठी रीति ॿुधी करे सम्झी करे धारण करण वारा उहे आत्मायूं हूंदियूं। अमरलोक में देवी देवता हुया त ज़रूरु अमरलोक में अमर कथा सां ई पद पाया हूंदनि। हिकु हिकु ॻाल्हि यादि करण लाइक़ु आहे। हिकु ॻाल्हि बि ॿुधी में सुठी रीति वेही वञे त सभु अची वञे। बाप खे यादि करिणो आहे, सुदर्शन चक्र में ध्यान में रखिणो आहे। शिव बाबा सां गॾु हिते पाठ वधायूं था, पोइ वञिणो आहे पंहिंजे घर। हाणे सभु पढ़ाई लिखाई करे पंहिंजे हुन पोज़ीशन लाइक़ु ठहूं था, पोइ शिव बाबा सां गॾु घर हली वेंदासीं, पोइ ईंदासीं पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाइण। यादि ई बाप ई सम्झाईंदा आहिनि, सच छा कूड़ छा। सत्य हिकु आहे, बाक़ी सभु कूड़ आहे। लंका में रावण हुयो, हिक जी ॻाल्हि न आहे, हिक जी ॻाल्हि आहे छा, सत्य त्रेता में त अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। इहे सॼी मनुष्यनि जी दुनिया लंका आहे, इहे रावण राज्य आहिनि। सभु सीतायूं हिकु राम खे यादि कंदियूं आहिनि, अथवा सभु भक्तियूं सजनियूं हिकु भॻवान शिव खे राम खे यादि कंदियूं आहिनि, लेकिन हुनजो परिचय न आहे। साजन खे यादि कंदियूं आहिनि, है न। शिव केतिरा गुप्त साजन आहिनि, सभु उन्हनि खे यादि कंदा आहिनि, लेकिन उहो ख़ुदि लिखी पियो हूंदो आहे मथे। हाणे आया आहिनि त बि सभिनि सुठी सजननि लाइक़ु सजननि सां ई मिलंदा आहिनि। छो जी रावण राज्य आहे न, सन्यासी न ॻाल्हियुनि खे सम्झी न सघनि, सभु दुखी आहिनि, शोक वाटिका में आहिनि। शोक वाटिका आहे कलयुग, अशोक वाटिका आहे सत्युग। हिते त क़दम क़दम ते शोक अर्थात दुख आहे, ताकी बाबा अशोक स्वर्ग में वठी वेंदा आहिनि। हिते त मनुष्य केतिरो शोक कंदा आहिनि, कोई मरी वेंदो आहे त जीअं पागल ई थी वेंदा आहिनि। स्वर्ग में त इहे सभु ॻाल्हियूं हूंदियूं न, अकाले मृत्यु कॾहिं न थींदी, जो स्त्री विधवा ठही वञे। हाणे त केॾा केसिस थींदा आहिनि। हुते त समय ते हिकु चोलो छॾे वञी करे ॿियो वठंदा आहिनि। मेल व फीमेल जो वठंदा त इहे साक्षात्कार थी वेंदो आहे कि असांखे मेल शरीर मिलणो आहे या फीमेल। पिछाड़ी में सभु मालूम पइजी वेंदो, केरु केरु छा छा ठाहींदो। पोइ हुन समय चईंदा असां एतिरो समय महिनत न कई, परंतु हुन समय चइण सां छा थींदो, समय त बीती वियो। इन करे बाबा चईंदा आहिनि ॿार महिनत करो, है न। हाणे बि महिनत करो, दुनिया में त कुझु बि थींदो रहे। तव्हां रोज़ु बाबा खे यादि करो, जॾहिं चाहे बाबा जी मुरली पढ़ो। ज़रूरी न हिकु ई पढ़ो, ॾाढी सारी मुरलियूं तव्हांखे मिली सघंदियूं आहिनि। हिकु मुरली खे 5-6 बार पढ़ो, जेतिरी बार थी सघे पढ़ो, न त अलॻि अलॻि मुरलियूं पढ़ंदा रहो। अव्यक्त मुरली पढ़ो, अव्यक्त बाबदादा जो वीडियो ॾिसो। हाणे बि कंहिंखे लगन लॻी वञे न, सुबुह खां राति ताईं खज़ानो त ॾाढो आहे। पढ़ंदा वञो, ॿुधंदा वञो, बसि बाबा खे यादि करो, धारणा थींदी वेंदी।
है न, जीअं थींदो आहे न लास्ट हिकु महीनो पियो हूंदो आहे हुन ॿार अगरि साल भर न पढ़ियो हुजे त उहो हिकु महीने बसि उहे ई किताबियूं ई पढ़ंदो रहंदो आहे, न बसि पंहिंजो जेको खाइणो आहे खाए, जेतिरो सुम्हणो आहे सुम्हणे, बाक़ी घुमणु इहे सभु बंदि। है न, त हाणे बि कोई चाहे त अहिड़ो पुरुषार्थ करे सघंदो आहे, अञा बि मार्जन आहे। त बाबा चवनि था पिछाड़ी में सभु मालूम पइजी वेंदो, हुन समय केरु केरु छा ठहींदो, पोइ हुन समय सोचंदो कि असां छो न महिनत कई, परंतु हुन समय चइण सां छा थींदो, समय त बीती वियो न। इन करे बाबा चईंदा आहिनि ॿार महिनत करो, सर्विस में सचा सचा राइट हैंड ठहो त राजे में अची वेंदो, सर्विस में लॻा रहो। मिसाल बि आहे न, जीअं कुटुंब जा कुटुंब सर्विस में लॻी वेंदा आहिनि, चईंदा आहिनि हिन कुटुंब जा कर्म अहिड़ा सुठा कयल आहिनि जो ईश्वर सर्विस में लॻे आहिनि, माउ बाप ॿार, इहे त सुठो आहे न। सर्विस पिछाड़ी चक्र लॻाईंदा रहंदा। तव्हां ॿारनि खे ॾाढो उल्लास हुजणो खपे, कीअं मनुष्य खे रास्तो ॿुधायूं त उन्हनि जी आत्मा ख़ुशि थी वञे। केतिरनि खे रास्तो ॿुधाईंदा आहियो, इहा तव्हांजी प्रजा ठही, बीज बोयो न। जमदे जाम, जनमदे ई राजा त कोई न थींदो आहे, पुरुषार्थ करिणो पवंदो आहे। पहिरियों प्रजा जे अधिकारी हूंदा, पोइ पुरुषार्थ कंदे कंदे छा खां छा ठही सघंदा आहिनि। तव्हांखे सर्विस में ॾिसी ॿियनि खे बि उमंग ईंदो, असां बि छो न अहिड़ो पुरुषार्थ करूं, न त पोइ कल्प अहिड़ो हाल थींदो, ॾाढा ईंदा पछताईंदा। हुन समय जहिड़ो दुख मनुष्य सॼी आयु में कॾहिं न ॾिसंदा। जेका अंत समय हीअं जेके थींदो न, हिकु त जेके ख़बर ई न पई, ऐं जेके ख़बर पई सभु कुझु हुयो ऐं उन्हनि न कयो, उन्हनि खे केॾो हाय हाय कंदा। ऐं जे सभु कुझु ॼाणंदे हुए बि ग़लति कमु कयो, उन्हनि जी त छा ई हालत थींदी, है न। ॾाढो ईंदा पछताईंदा, हुन समय जहिड़ो दुख मनुष्य सॼी आयु में न ॾिसी सघंदा। श्रीमत ते न हलण जे कारण पिछाड़ी में अहिड़ो दुख ॾिसंदा, ॻाल्हि न पुछो, शिव जी अनेक विक्रम कयल आहिनि। बाबा रास्तो बि ॾाढो सहज ॿुधाईंदा आहिनि, सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे, ॿियनि खे बि रास्तो ॿुधाइणो आहे। तव्हां देवी देवता धर्म जा हुयो, जी क्रिश्चन धर्म जा मनुष्य, इस्लामी धर्म जा मनुष्य आहिनि, वैसे इहे बि आहिनि। इहा सभिनि खां पवित्र आहिनि, इन जहिड़ो धर्म कोई थी न सघंदो आहे। अधु कलाक तव्हां पवित्र रहंदा, स्वर्ग और नर्क आयल आहे। हेवन कंहिंखे चइबो आहे इहे बि कंहिंखे पतो न आहे। बाप भारत में ई अची करे ॿारनि खे जगाईंदा आहिनि। 5000 वर्ष जी त ॻाल्हि आहे, जो स्वर्गवासी हुया उहा हाणे नर्कवासी ठहिया आहिनि। पोइ बाप अची करे असांखे स्वर्गवासी ठाहींदा आहिनि। हिकु साजन अची करे सभु सजननि खे पंहिंजी अशोक वाटिका में वठी वियो। हिकु शिव साजन अची करे पंहिंजी सजननि खे बाबा शिव अशोक वाटिका में वठी वेंदा आहिनि। अहिड़ी अशोक वाटिका जिते जरा सो बि शोक न हुजे। त पहिरियों सभिनि खे चओ कि बाबा खे यादि करो, न त इते वेठे वेठे बुद्धि काथे काथे भटकती रहंदी आहे।
भक्ति मार्ग में भी इहा हाल थींदो आहे। बाबा त अनुभवी आहिनि। सभिनि खां सुठो धंधो जवाहरात जो हूंदो आहे। उन में सच ऐं कूड़ जो ॾाढो मुश्किल सम्झंदा आहिनि। हिते बि सच छुपल आहे, कूड़ ई कूड़ हलंदो रहंदो आहे। इहे बि ड्रामा में नूंद आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां सभु ड्रामा जा एक्टर्स आहियूं। हिन में कोई बि निकिरी न सघंदो आहे, कोई बि मोक्ष न पाए सघंदो आहे। विवेक सां कमु वठिणो खपे। पाठ में हलंदा ई वेंदा आहिनि, पोइ कल्प पोइ उहो ई पाठ रिपीट थींदो। तव्हां ॾिसंदव कीअं मनुष्य मरदा, विनाश थींदो, सभु आत्मायूं निर्वाण धाम में हली वेंदियूं। ये बुद्धि में ज्ञान आहे। सर्विस में लॻो रहण सां ॾाढनि जो कल्याण थींदो। सॼो परिवार ई हिन ज्ञान में लॻी वञे त केॾो वंडर थी वेंदो न। अच्छा, मीठे मीठे सिकिलरे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। पिछाड़ी जी दर्दनाक सीन जे सां व दुखनि सां छटण लाइ हाणे खां बाप जी श्रीमत ते हलणो आहे। आप समान ठाहिण जी सेवा श्रीमत ते ई करणी आहे। आप समान ठाहिण जी सेवा श्रीमत ते करणी आहे। ॿियो आहे सर्विस श्रीमत ते हली करे करणी आहे न। पंहिंजी मत ते हली करे पंहिंजी सम्झ अनुसार करो। बाबा जी श्रीमत बुद्धि में रखी करो। श्री बाबा चईंदा आहिनि न, तव्हां जो धारणा न कई लेकिन तव्हां ॿियनि खे ॿुधाए करे तव्हां खां माण्हू अॻियां निकिरी सघंदा आहिनि। ऐं असां सोचूं न असां जो कयो आहे असां उन अनुसार ई ॿुधायूं, ईअं न। वरदाना स्वयं जे संकल्प जी उलझन अथवा सजाइनि सां बि परे रहण वारा पास विद ऑनेस्ट रहो। पास विद ऑनेस्ट अर्थात मन में बि संकल्प सां सजा न खायो कि अरे मूंखां एॾी वॾी भूल थी वई, मां ग़लति कमु करे छॾियो। पूरे संगम युग में तव्हांखे कॾहिं ईअं लॻंदो आहे कि मां ग़लति कमु कयो, मूंखे बाबा इशारो बि ॾिनई पर मां कंहिं न कंहिं निमित द्वारा, पर तव्हां मञियो न। हीअं कयो, असां अहिड़ो कोई कमु न कयो। असांखे जो निमित चई या जो बि अगरि तव्हां कयो बि त तव्हां उन्हनि खे ॿुधाए था सघे त कोई अहिड़ी ॻाल्हि न आहे न। धर्मराज जी सजाइनि जी ॻाल्हि त पुठियां आहे। पहिरियों पंहिंजे मन जी उलझन अथवा सजाइनि सां परे रहणु, इहे पास विद ऑनर्स थियण वारनि जी निशानी आहे। वाणी कर्म संबंध संपर्क जी ॻाल्हि त मोटी आहे। भई असां सां ग़लति शब्द निकिरी वियो, कर्म ग़लति थी वियो। संबंध संपर्क जी ॻाल्हि त मोटी आहे। लेकिन संकल्प में भी उलझन पैदा न थिए अहिड़ी प्रतिज्ञा करो तॾहिं पास विद ऑनर्स थींदा। बाबा तॾहिं त चईंदा आहिनि कोई बि ग़लती थिए बाबा खे फट ॿुधाए करे सॉरी करो, अॻियां खां अटेंशन में रखो। त जीअं पंहिंजी अज्ञान काल जी ॻाल्हियूं असां भुलिजी विया आहियूं ग़लतियुनि खे, ईअं ज्ञान में बि अगरि कोई ॻाल्हि थी बि हुजे त सेकेंड में ॿुधायो ऐं ख़तमु। पश्चाताप करो न त उलझदा रहंदो, ईअं छो थो थिए, छा थो थिए। स्लोगन आहे ज्ञान तॾहिं तव्हां पास विद ऑनर्स थींदा। ऐं कॾहिं कॾहिं थींदो आहे न अलाए असां ठही सघंदासीं न ठही सघंदासीं, न त असां ई पास विद ऑनर्स आहियूं, असां ई इष्ट देव अश्वतन आहियूं, है न। त असां ई आहियूं, असां ई विजयी रतन आहियूं। त पोइ ख़तमु कर। स्लोगन आहे ज्ञान ग्रत ऐं योग जी बत्ती ठीकु हुजे त ख़ुशी जी दीपक जगदो रहंदो। ज्ञान जो ग्रत, योग जी बत्ती ठीकु हुजे त ख़ुशी जो दीपक जगदो रहंदो।
अव्यक्त इशारो दुनिया जी कहिड़ी बि प्रकार जी हलचल अचल अडोल स्थिति में विघ्न न विझे। अहिड़ी विघ्न विनाशक अचल अडोल ठही हर विघ्न खे पार करो। जीअं ही विघ्न न हिकु खेल आहे, पहाड़ राई जे समान अनुभव थिए। छो जी नॉलेजफुल आत्मायूं पहिरियों खां ई ॼाणंदियूं आहिनि कि सभु ॻाल्हियूं त अचणियूं आहिनि, इहे त थियणो ई आहे। ऐं असांखे त बाबा खे यादि करे पास विद ऑनर्स थी करे पंहिंजे घर वञिणो ई आहे। पोइ पंहिंजी राजधानी में बि अचिणो ई आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।